अस्सलाम वालेकुम लियाकत मीरानी अॼु कुझु हिस्टोरिकल प्लेसिस जेके डोकरीअ में या ओवरऑल जिथे बि मां विज़िट कंदुमि तव्हांखे ॾेखारींदुमि त डोकरी तालुके जेके हिस्टोरिकल प्लेसिस आहिनि उन खे उजागर करण जे लाइ अॼु मां मोहन रेलवे स्टेशन ते जेको आहे सो बीठो आहियां उनजी तव्हांखे मोहन स्टेशन जो स्टेशन त उन स्टैंडर्ड में न रही आहे जंहिंमें हुई पर उन जे बावजूद भी मोहन रेलवे स्टेशन हिकिड़ी पुराणी ऐं 1898 में अंग्रेज़नि जे दौर में हिन जी बिल्डिंग ठही तैयार थी ऐं आमदरफ़्त शुरू थी। मोहन रेलवे स्टेशन लाड़काणे खां 20 किलोमीटर ते आहे ऐं ॿ उन जे विच में स्टेशन अचनि थियूं, हैदरबख्श जतोई ऐं उन सां गॾु गॾु मशहूरी। त हीअ स्टेशन जॾहिं असां यूनिवर्सिटी में मां पढ़ंदो हुउमि 88 99 में जॾहिं स्टार्ट कई 94 95 ताईं त हीअ स्टेशन ॾाढी शानदार बहितरीन ऐं आमदरफ़्त भी हुई ऐं ट्रेन जो सिस्टम भी ॾाढो ठीकु हुयो। उन दौर में गुलान मेल अप एंड डाउन हूंदी, खुशहाल खान अप एंड डाउन हूंदी, सखर एक्सप्रेस अप एंड डाउन हूंदी, शहबाज़ एक्सप्रेस अप एंड डाउन हूंदी। उन खां पोइ 2 पैसेंजर्स हलंदियूं जेके हिन ते ट्रेवल कंदियूं ऐं हज़ारे मुसाफ़िर जेके आहिनि उहे मूवमेंट में हूंदा। त हीअ लिंक जेका आहे बलोचिस्तान सां बि ऐं प्लस सखर शिकारपुर जे कमाबाद खां थींदी। हेॾे वरी हीअं एतबार दादू जे ट्रैक सेवण दादू जामशोरे खां आहे स्टेशन। सो उन हिसाब सां हीअ स्टेशन जेका आहे हिकिड़ी यादगार ऐं अंग्रेज़नि जे दौर में मोहन खे सपोर्ट ॾियण जे लाइ डोकरी जे वेझो हुजण जे बावजूद बि डोकरी इन ते मोहन स्टेशन जेका आहे उहा नालो रखियो वियो। 2 किलोमीटर डोकरी शहर असांजे खां बि थोरो डिस्टेंस ते आहे ऐं अचो त मां तव्हांखे उन जे बारे में ॿुधाईंदो बि हलां थो। हिस्ट्री बि ट्रेन बि लाड़काणे खां अचण वारी आहे पैसेंजर, उन जे बारे में बि तव्हांखे मां ॿुधाईंदुमि। त इहो लाड़काणे जो ट्रैक हुयो, सिग्नल ऑन थी चुको आहे। अॼुकल्ह जे हिन हाल में हीअ जेका आहे उहा स्टेशन जो हे हाल बि ॾेखारींदो अचा त स्टेशन जो हे हाल आहे। हे पुराणा क्वार्टर जेके ठहियल आहिनि अंग्रेज़नि जे दौर जा क्वार्टर करण वारा आहिनि। हाणे क्वार्टर जे गंद ट्रैक ते जेको लाड़काणो ऐं शिकारपुर ऐं दादू ट्रैक आहे उन ते कंहिं बि क़िस्म जी संभाल न आहे ऐं उन खां अलावा ट्रेन्स बि एतिरियूं न आहिनि। गुलान में कोन थी हले, खुशहाल खान खटकाने ऑपरेटिव न थी सघी आहे। उन खां अलावा सिर्फ़ु हिकिड़ी पैसेंजर आहे जेका अचे वञे थी कोटड़ीअ ताईं। उन खां अलावा बाक़ी ॿियो मामिलो ख़तमु आहे। वरी तव्हांखे कुझु बि ॿुधाईंदासीं हाल वाल। ट्रेन अचे थो उन जा पसमंज़र शेड ते भरिसां बीठा आहियूं जिते मेन बिल्डिंग आहे। मुसाफ़िर ट्रेन जे इंतज़ार में आहिनि जेके जामशोरे, हैदराबाद, दादू, सेवण, बाडर, राधण, डुमशाई इहे जेके आहिनि स्टेशन हेॾां अचनि थियूं जेके जिन ते मुसाफ़िर ट्रेवल कंदा। मोस्टली जामशोरे हैदराबाद जे लाइ तमामु घणा त माण्हू चढ़ंदा आहिनि पर स्टेशन्स रेलवे ट्रेन्स जो न हुजण जे करे असांजे माण्हुनि खे ॾाढी ॾुक। हीअ मेन बिल्डिंग आहे जेका असांजी मोहन रेलवे स्टेशन जी आहे, जिते वेटिंग रूम बि आहिनि, जिते VIP वेटिंग रूम्स बि आहिनि, जिते आम मुसाफ़िरनि जा बि आहिनि। टिकट घर आहे। हीअ मुसाफ़िर जेके पैसेंजर हाणे जामशोरे वञे थी उन जे लाइ जेको आहे सो बीठा आहिनि त उहा ॼाण अचण वारी आहे ऐं इहे वेंदा। हिन स्टेशन जो सॼो लोकेशन ॾेखार के मुसाफ़िर वग़ैरह हीअ हिते पाकिस्तान रेलवे जी तरफ़ां जेको वाटर कूलर बि लॻल आहे। हीअ मुसाफ़िर जेके उहे असांजे इंतज़ार में जामशोरे सिग्नल ऑन आहे। सिग्नल जेको आहे सो इहो जेको आहे सो हाणे ट्रेन ईंदी लाड़काणे माण्हू इंतज़ार में। ये कुछ मुसाफ़िर आहिनि जंहिंसां तव्हांखे असां कतल कंदा साईं ट्रेन थी हिते तव्हां काॾे था वञो? दादू वेंदासीं। फैमिली हिते अक्सर वेस्टर ट्रेन खे इस्तेमालु कंदा आहियो, ईंदा वेंदा आहियो? ट्रेन ते वेंदा आहियूं, कॾहिं लेट ईंदी आहे, कॾहिं सवेल ईंदी आहे। उहो कीअं असांजो हीअ सहूलियत जेका आहे उहा ट्रेनूं असांजे मोहन रेलवे स्टेशन ते घटि थी अचनि पियूं। छा तव्हांजा हुकूमत खां कहिड़ो मुतालबो आहे त ट्रेनूं वग़ैरह वधाइनि या ट्रेन वधाइनि? ट्रेन टाइम ते अचनि, 10:30 टाइम हिन महिल न पहुती आहे। हा त ट्रेन लेट बि अचे थी, इहा बि शिकायत आहे। को अचनि घटि आहिनि घटि, ॿियो वरी आहिनि त वरी उहे जेको 2-2 कलाक लेट थियूं अचनि ऐं मुसाफ़िर जेके आहिनि से उहे ॾाढा परेशान आहिनि। त इहो साईं तव्हां बि काॾे वेंदो सर? तव्हांजो नालो छा आहे? तव्हां बि दादू वेंदो? त हीअ जेके ॾिसो था मुसाफ़िर मौजूदु आहिनि ऐं ट्रेन बि अचण वारी आहे ऐं उहो हुनजी लाइट बि भरे थी। हीअ तव्हां ट्रेन ॾिसी रहिया आहियो जेका लाड़काणे खां पैसेंजर ट्रेन आहे जेका जामशोरे ताईं कोटड़ी ते वेंदी ऐं हिन में मुसाफ़िर
सरकार जेका आहे उहो जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं काफ़ी ट्रेन्स हलाए त असांजो जाम सोरो कोटली लाड़काना ॾाढो जो जेको ट्रैक आहे उहो काफ़ी बहितर थी सघे थो पर सिर्फ़ु हिकिड़ी गाॾी आहे लाड़काना कहिड़ा था वञो रमाई नगर टिकट वग़ैरह या ट्रेन जे निज़ाम मां केतिरा पैसा हिकिड़ो गाॾो वधीक हुजणु घुरिजे ऐं कुझु ट्रेनियूं वधीक हुजणु घुरिजे बिल्कुलु काई बि ट्रेन कोन्हे सॼे ॾींहुं सिर्फ़ु हिकिड़ी ट्रेन मुसाफ़िरनि खे तमामु घणी तकलीफ़ आहे जंहिंमें ॾिसो था सरकार ॿुधे त कहिड़ो हाल आहे असांजे रूट ते वचो हे असांजो मुंहिंजो दड़ो स्टेशन ट्रेन सां गॾु सिक्योरिटी हूंदी आहे त को बग़ैर टिकट जे न हुजे या को किथे इलाइक़े को अहिड़ो इंसिडेंट थी पए थी माना अलर्ट हुजनि साईं घणी सर्विस थी आहे तव्हांखे हिन में 18 साल साईं खे रेलवे में पुलिस में थी चुका आहिनि साईं हिकिड़ी ट्रेन थी हले वधाइनि नथा भला ॿियो कॾहिं हलाईंदा न हलणु घुरिजनि ऐं असांखे सहूलियत मिलणु घुरिजे त नौजवान कमांडोस अलर्ट फॉर एनी इंसिडेंट सो ॾिसो था तव्हां ईअं घणी ट्रेनूं हलणु घुरिजे अचो त ड्राइवर सां तव्हांखे मिलायां खाली पास कर ये ट्रेन जेका है वो हाणे जाम चोरे जे लाइ दादू जे लाइ पाटरे जे लाइ रवानी थी चुकी आहे ऐं हीअ जेके आहिनि उहे माण्हू वञी रहिया आहिनि हीअ जेके आहिनि माण्हू साईं जेको आहे सो ॾिसो महिरबानी ऐं जेका आहे साईं थैंक यू ख़ुशि रहो आवाज़ अस्सलाम वालेकुम हीअ ॾिसो था मोहन जो रेलवे स्टेशन जो बैकग्राउंड आहे हीअ पुठियां जेको आहे सो वेटिंग रूम आहे माण्हुनि जा जिते मुसाफ़िर आहिनि हीअ कुझु बेंचिस बि आहिनि ॾेखार हेॾा असांजे स्टेशन मास्टर जो दफ़्तरु आहे ऑफिस आहे उन खां पोइ वेटिंग रूम आहे मेल जो VIP टाइप ठहियलु आहे पुराणे ज़माने जो अंग्रेज़नि जे करे उन खां पोइ हेॾा जेको आहे सो ॿिए आहिनि आम वेटिंग रूम्स त हीअ जेका पुराणी 1898 जेको लिखियो पियो आहे हीअ स्टेशन जेका आहे 1898 में ठही आहे ऐं हिते सिर्फ़ु इहो आहे हाणे त मां रेलवे मिनिस्ट्री खे रेलवे जे मिनिस्टर खे प्राइम मिनिस्टर खे ओवरऑल जेके सिंध जूं धुरियूं आहिनि जेके डिमांड करे सघनि थियूं त हीअ ॾिसो असांखे बलूचिस्तान जे वञण जे लाइ का बि ट्रेन न आहे न त बुरान मिल जहिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी ट्रेन जेका आहे उहा हलंदी ऐं जेके सिंध बलूचिस्तान जेके ॿिनि सूबनि खे कनेक्ट कंदी ऐं ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जी हिकिड़ी ट्रेन हुई जेका इन खुशहाल खान खटक हुई जेका असांजे KP खे ऐं KP जे माण्हुनि खे ऐं सिंध जे माण्हुनि जी ट्रेवलिंग जे लाइ ॾाढी सहूलियत थींदी इहे ॿई ट्रेन्स जेको आहे बंदि आहिनि कलंदर एक्सप्रेस बंदि आहे शहबाज़ एक्सप्रेस बंदि आहे सखर एक्सप्रेस बंदि आहे ॿियूं पैसेंजर्स बंदि आहिनि त हीअ असांजो जेको इलाइक़ो आहे उनखे जेको ट्रेन जो सिस्टम आहे उनजी सहूलियतुनि जे लाइ महिरबानी करे मां रेलवे वारनि खे बि चवंदुमि ऐं माण्हुनि खे बि चवंदुमि त आवाज़ उथारनि त असांखे बुलान मिल जेका आहे सा ॾिनी वञे खुशहाल खान खटक ॾिनी वञे ॿियूं जेके लोकल ट्रेन्स हलनि थियूं कलंदर एक्सप्रेस शहबाज़ एक्सप्रेस सखर एक्सप्रेस जा पैसेंजर्स उन्हनि खे स्टार्ट कयो वञे माण्हुनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि त जीअं माण्हू जेको आहे सो ट्रेवल में आसानी हिकिड़ो रेल जेको को बहितरीनु सफ़री जेका आहे सहूलियत आहे पर असांजे लाइन ते कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी सहूलियत न आहे मां डिमांड कंदुमि ऐं जेके बि ट्रेनूं हलायूं वञनि त मोहन जो दड़े जी तारीख़ी स्टेशन ते महिरबानी करे उन्हनि जो स्टाफ मुक़ररु कयो वञे थैंक यू वेरी मच फ्रॉम मोहन जो दड़ो स्टेशन